शेख अहमद बगदादी जो अहवाल। ही बुज़ुर्ग मार्फत ऐं हक़ीक़त जो साहिब हो। हज़रत गौसल सकलैन सैयद अब्दुल कादिर जीलानी जे अमर सां हिन मुल्क में आयो। चवनि था त साणनि 40 ख़िदमतगार बि गॾु हुआ जेके सभई साहिब हाल ऐं अहले कमाल बुज़ुर्ग हुआ। रिवायत आहे त बगदाद जे दजले दरिया मां पंहिंजे हथ सां पाणी जो हिकु कौरो भरियो हुआईं। पाण सॼी वाट उहो पाणी कतब आणींदा रहिया। पाणी जे लाइ ॿिए पासे जी ज़रूरत कान थिए पई। तां त जॾहिं पंहिंजी मंज़िल ते पहुता त उते पाणी कोन हो। सभिनी ख़िदमतगारनि उन कौरे मां पाणी पीतो थिए ऐं खाधो बि रधाऊं थिए ऐं उहो कौरो ख़ाली न थियो। शेख अहमद बगदादी सां संदसि भाउ शेख मोहम्मद बगदादी बि बगदाद मां गॾु आयो हो। शेख मोहम्मद बि हक़ीक़त मार्फत जो ॼाणू ऐं अहले दिल आरिफ़ हो। पंहिंजे भाउ अहमद बगदादी जी मज़ार जे भर में आरामी आहे।